بسم الله الرحمن الرحيم أعوذ بالله من الشيطان اللعين الرجيم بسم الله الرحمن الرحيم الحمد لله رب العالمين الصلاة والسلام على اشرف الانبياء والمرسلين وعلى الطيبين الطاهرين المعصومين اما بعد معزز سامعین و ناظرین ڪرام محبت اهل بیت जे उनवान सां अरिड़हीं नशस्त में अवां जे समातनि जे हवाले नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी हदीस बयानु कंदासीं जंहिंमें मक़ाम मुहिबान अहल बैत बयानु आहे त मुहिबान अहल बैत मुहिबान आल मोहम्मद जो मक़ाम ऐं मर्तबो छा आहे। क़ाल रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन्नल जन्नत ला तश्ताको व यश्तद्दु ज़ुअहा ले अहबाए अली इब्न अबी तालिब। नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमाइनि था त जन्नत मुश्ताक आहे मुंतज़िर आहे ले अहबाए अली इब्न अबी तालिब जे मुहिबनि जे लाइ। जॾहिं त हिन दुनिया में हर इंसान जी इहा चाहत आहे, हर इंसान इहो चाहे थो, हर इंसान इन्ही शइ जो मुंतज़िर आहे त असांखे जन्नत मिले त ऐं जन्नत जे लाइ मुश्ताक आहे, जंहिंखे चाहे थी, जंहिंजी मुंतज़िर आहे, उहो मुहिब अली इब्न अबी तालिब मुहिब आल मोहम्मद आहे। सुभान अल्लाह, केतिरो अज़ीम बुलंद ऐं बालातर मक़ाम आहे आल मोहम्मद सां महबत करण वारे जे लाइ, जंहिंजे लाइ जन्नत मुश्ताक आहे। नबी फरमाइनि था व यश्तद्दु ज़ुअहा ले अहबाए अली इब्न अबी तालिब, ऐं जन्नत जी रोशनी वधीक शिद्दत थी अख़्तियार करे जॾहिं अली इब्न अबी तालिब खे ॾिसे थी। ऐं उन खां बाद नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमाइनि था वहुम फि दुनिया क़ब्ल अन युदखिलूहा, उहा जन्नत उन वक़्तु मुश्ताक आहे, उन वक़्तु उन जी रोशनी ऐं ज़ुआ जेका आहे उहा शिद्दत अख़्तियार थी करे जॾहिं त उहो मोमिन, उहो मुहिब अञा दुनिया में आहे। क़ब्ल अन युदखिलूहा, जन्नत में अञा दाख़िल न आहे थियो, जन्नत जे दाख़िल थियण खां पहिरीं जन्नत उन जे लाइ मुश्ताक आहे ऐं जन्नत जी जेका रोशनी आहे उहा शिद्दत अख़्तियार थी करे अली जे मुहिब जे इस्तक़बाल जे लाइ। वन्नारो लतग़य्यज़ व यश्तद्द ज़फ़ीरुहा अला आदाए अली इब्न अबी तालिब, ऐं इन जे मुक़ाबले में जेको आदाए अली इब्न अबी तालिब आहे, जेको अली इब्न अबी तालिब जो मुहिब न आहे, दुश्मन आहे, अली सां बुग़्ज़ थो रखे, त उन जे लाइ जेका आहे बाहि जहन्नम जी भड़का थी खाए ऐं वधीक जोश थी खाए। वहुम फि दुनिया, जॾहिं त उहो शख़्स दुश्मन अली हिन दुनिया में आहे। क़ब्ल अन युदखिलूहा, जहन्नम जे दाख़िल थियण खां पहिरियां जहन्नम जी बाहि उन जे लाइ वधीक जोश ऐं जज़्बा खाए थी। मक़ाम मुहिबान आल मोहम्मद खे बयानु कंदे अहमद बिन हंबल खां रिवायत आहे त नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमाइनि था क़द नज़र इलल हसन वल हुसैन मन अहब हाज़ैन व अबाहुमा व उम्मुहुमा कान मई फी दरजती यौमिल क़ियामा। त नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकु ॾींहुं हसन ऐं हुसैन जी तरफ़ ॾिसी करे नबी फरमायो जेको इन्हनि ॿिन्ही सां मुहबत कंदो ऐं इन्हीअ जे बाबे अली सां ऐं इन्हनि जी माउ फ़ातिमत ज़हरा सां जेको शख़्स मुहबत कंदो कान मई फी दरजती यौमिल क़ियामत, क़यामत जे ॾींहुं उहो मां मोहम्मद सां गॾु हूंदो। केतिरो अज़ीम मक़ाम ऐं मर्तबो आहे मुहिब आल मोहम्मद जो नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमाइनि था त क़यामत जे ॾींहुं उहो असां सां गॾु हूंदो, उनजो उहो ई दर्जो हूंदो जेको असांजो हूंदो। हिकु ॿिए मक़ाम ते नबी अकरम अमीरुल मोमिनीन अली इब्न अबी तालिब खे मुख़ातिब थी करे फरमाइनि था या अली मन अहब्बुक कान मअन नबीन फी दरजतिहिम यौमल क़ियामत। ए अली इब्न अबी तालिब, जेको शख़्स तो सां मुहबत थो करे उहो मअन नबीन नबियुनि सां गॾु हूंदो फी दरजतिहिम उन्हनि जे दर्जे में यौमिल क़ियामत, क़यामत जे ॾींहुं, यानी क़यामत जे ॾींहुं मुहिब अहल बैत मुहिब अली इब्न अबी तालिब खे बि उहो दर्जो ई मिलंदो जेको तमामु नबियुनि खे दर्जो मिलंदो। वमन मात वहो युबग़िज़ुक मात यहूदियन औ नसरानिया, ऐं जेको शख़्स तो सां बुग़्ज़ थो करे ऐं बुग़्ज़ जी हालत में मरी थो वञे त गोया उहो यहूदी या नसरानी जी सूरत में मरे थो। ख़ुदावंद मुतआल खां दुआ आहे त असांखे मुहबत आल मोहम्मद ते क़ाइमु रखे ऐं क़यामत जे ॾींहुं आइमा मासूमीन सां गॾु महशूर फ़रमाए। वस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।